अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। जेॾियूं जे मां विसो की न सुबेली सुख, बर भोराओ तन खे ॾूंगर जनी ॾुख, आर्य जो उहुख रहनुमा राह थियो। ए जेॾियूं सरतियूं, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार करियो, मां अव्हांखे पंहिंजे तजुर्बे जो निचोड़ ॿुधायां थी। इहो सबक़ु हमेशह लाइ यादि रखो त सुख सुठा साथी कोन अथव, भला दोस्त कोन अथव। उन जी भेट में बरपट बयाबान पाण उन जो रहनुमा थी पवंदो अथव, जन वटि ॾुख हूंदा आहिनि। सुखनि खां ॾुख वधीक फ़ाइदो ॾींदड़ हुजनि था। मुंहिंजो मुशाहिदो आहे त आर्य ॼाम पारां मिलियल अहंज ई मुंहिंजा सूंहां थिया, रहनुमा थिया, राह ॾसींदड़ थिया। जेका ॻाल्हि 300 साल अॻु लतीफ़ साईं कई हुई, हाणे वञी दुनिया सम्झो आहे त ॾुखनि खे ताक़त में तब्दील करण जो फ़न कीअं हुजणु घुरिजे, ॾुख ताक़त कीअं बणिजनि था, सूर रहनुमा कीअं बणिजनि था।